पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदी। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावे जा अचण वारा एपिसोड धमाकेदार। उन सां गॾोगॾु तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं रियासत सोप सीरियल जे हवाले सां बि हिकिड़े नंढड़े वीडियो में। उन खां पहिरियों नंढो अर्ज़ाद शाहिद कोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों हलूं था अपडेट की तरफ। ज़्यादा टाइम भी जी वेस्ट न थिए। दोस्तों पहिरियों कयूं था ख़बर रियासत ड्रामे जी जंहिंजे बारे में तव्हांजा कॉमेंट अचनि था। रियासत ड्रामे जी नई ख़बर इहा आहे त तमामु जल्द हाणे जेको आहे ॿियो स्पेल फाइनल थियण वारो आहे। जीअं ॿियो स्पेल शूट फाइनल थी वियो पोइ ड्रामो जेको आहे अची वेंदो। उन सां गॾोगॾु पंहिंजा ड्रामो जेको हली रहियो आहे पंहिंजा ड्रामा बि हिन टाइम ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। ऐं हिन सां गॾोगॾु जेको आहे ॿिया ड्रामा जेका हाणे रियासत ईंदो ऐं पंहिंजा वरी पोइ इन ड्रामनि में अञा जेको आहे व्यूअरशिप वधी वेंदी। छाजे करे पोइ इहे ॿई मुक़ाबले में हलंदा। फ़िलहालु पंहिंजा वरी जा शुरू वारा एपिसोड बोर हुया, लेकिन हाणे बोरिंग सीन तव्हां घटि ॾिसण वटां मिलंदा। नवां सीन धमाकेदार सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं ज़बरदस्त सुठे नमूने सां बहितरीनु नमूने सां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।